नासिन दादू भरसां ॻोठ माको पंवर में जोगी बिरादरी जे 51 घरनि खे बैटरी मां बाहि लॻण सबबि 40 खां वधीक घर सड़ी विया। बाहि मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे तारिक लगारी। दादू भरसां शहीद मखदूम बिलावल वटि ॻोठ माको पंवर में घर अंदर बैटरी फाटण सबबि जोगी बिरादरी जे 51 घरनि खे बाहि वकोड़े वई। ॾिसंदे ई ॾिसंदे बाहि 50 घरनि खे साड़े रख करे छॾियो। मुतासिर ॻोठाणनि ॿुधायो त घरनि में पियल कीमती सामान हंध बिस्तरा अनाज एहसास प्रोग्राम जा कार्ड रोक रक़म न्याणियुनि जी ॾाज समेत अलह तलह सड़ी रख थी वियो, पर फायर ब्रिगेड 3 कलाकनि बाद पहुती। औरतूं ऐं ॿार सड़ी वियल घरनि मथां हंजूं हारींदे नज़र आया। पीरसन औरतूं सभु कुझु खसिजी वञण ते लुड़क लाड़ींदियूं रहियूं। खुलियल आसमान हेठि वेठल ॻोठाणनि चयो त वटनि हींअर ताईं न को चूंडियल नुमाइंदो आयो आहे, नई ज़िले इंतजामिया जो को अमलदार संदन हमदर्दी लाइ पहुतो आहे। बाबा बाहुनी घर खां लॻी आहे। असां ग़रीबनि वटि का शइ को न मानी न टुकर न ॻाल्हि न मोहर। असांजा ग़रीबनि जा पैसा सड़ी विया। 3 लख हिकिड़े हमरा जा न दुकान जो लख जो सौदो, ॿिए जा 50,000, ॿिए जा 10,000। असांजी टकियूं नवियूं नियाणियुनि जा ॾेज सड़ी विया। असांखां नाहक ज़ुल्म आहे। बैटरी जेकी हूंदी उन खां उहो फाटी त पोइ त असांजा घर 3-4 बैटरियूं हुयूं, उन्हनि में सोलर सड़ी विया, असांजा पखा सड़ी विया, घरनि जो सामान सड़ी वियो। असां ग़रीब आहियूं, मज़ूर आहियूं, मज़ूरी कंदा आहियूं। उन जे करे उतां पहिरें घर सां बाहि लॻी। हिकिड़ो घर सड़न सां पोइ जेके घर असांजा आहिनि त 30-40 घर आहिनि त सभु सड़ी विया। असां त आयासीं लबारे ते वियासीं त पोयां ख़बर पई त सभु को ॾिसो पिया त तव्हां इहे बेनज़ीर चेक जेके असां वटि ग़रीबनि वटि मिलिया आहिनि उहे बि सड़ी विया। सोलर असां वटि को सामान न बचो आहे। बसि पधर ते वेठा आहियूं। 3 कलाकनि खां बाद आई आहे पाणी जी, कोई न हुयो। पाणी वारनि खे मिनतूं पिया कयूं त कोई दाद न पियो करे असांजी। त चऊं पिया गाॾी घुरायो, हेॾे भला इहो कुझु घर बचायूं। न न न कंहिंखे परवाह न हुई। हाणे साईं जॾहिं अचे का शइ न बची आहे। ॿुधो नी, सिर्फ़ु रुगो माल मथो कढियो आहे, ॿियो सामान सभु सड़ी वियो, सभु टुट सड़ी विया। का शइ न बची असांजे घरनि में। हाणे ग़रीब आहियूं, मिसकिन आहियूं। असांजी ग़रीब असांजो हाल कहिड़ो आहे ग़रीब जो? असांजो बनी को ॿारो आहे, का शइ कोन आहे असां वटि ग़रीबनि वटि। बाबा घर सड़ी वियो असांजो। कुझु बचो आहे? न न कपिड़ो हिकिड़ो कोन, थां कोन बचियो आहे जेको पाणी पियो। नंढड़ा बचड़ा वीचारा। बाहि मुतासिरीन चयो त हू पोरियत आहिनि। कणिक जो लाबारो करे गुज़र सफ़र कंदा आहिनि। ज़िले इंतजामिया जी चूंडल नुमाइंदा संदन सहायता करे अजा अडराए ॾियनि। हू गर्मी में खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। तारिक लिगारी, आवाज़ न्यूज़, दादू।